सान लतीफ़तूं आहीं असो अंजो रहबर तू राई एज़ यू शाइन सच ॾिनाई सिंधुड़ीअ ते साई कजां पंहिंजे कर्म अॼु उन महान हस्ती उन महान शाइर उन यगाने शाइर जंहिं सिंध जे माण्हुनि में सिंध जे नौजवाननि में जज़्बो पैदा कयो हिम्मत पैदा कई ऐं अयूबी आमिरत खे ललकारियो ऐं इएं चई त ए आमिर तूं असांजा बैत ख़रीद करे सघंदे या गिनी सघंदे ॿियो माण्हू जंहिं में ज़रूरत हुई जंहिं हिते जे समाज खे पुकारियो हो त जे हाउन हारी कोहियारन जे हाउन हारी कोहियारन ही ॾींहं खारे वेंदासीं छो पैर पसारे वेठो आहे उथ डूंगर ॾारे वेंदासीं ॻाल्हि जज़्बे जी आहे ॻाल्हि हिम्मत जी आहे ॻाल्हि माण्हूअ में ॾेर पैदा करण जी आहे जेका शेख हयाज़ पैदा कई दरिया अंदर जा दहशत दरिया अंदर जा दहशत कंहिं वक़्त क़यामत थी वेंदी तूं ऐं मां त रुॻो सिंधूअ ते का लहर उभारे ॾींदासीं हुन हिकिड़ी लहर उभारी साईं मदद अली साहब सिंधी वेठो आहे ॿिया जेके हिन जा हमसर साईं खे असीं काफ़ी सालनि खां ॾिसंदा पिया त ही उहे माण्हू आहे जेके हक़ ऐं सच जो अलम खणी बीहंदा हुआ ऐं आमरत सां अखियूं अखियुनि में मिलाई ऐं ईअं शेख हयाज़ अयूबी आमरत हुजे ॿिया हुजे उन्हनि जे अखियुनि में अखियूं ॾेई माण्हुनि में उत्साह ॾिनो छो त माण्हू त वेंदो आहे जी कवेरा चयो जी त जेके माण्हू विढ़िया चऊं त बाबा असीं विढ़ूं पोइ त मरी वेंदासीं पर मरी उहे पिया उन करे पंहिंजी ज़िंदगीअ खे अमर बनाए वञो ऐं अमर उहो माण्हू बनाईंदो जेको जदोजहद में हूंदो जेको पंहिंजे क़ौम खे सुजाॻ आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वेंदासीं को ॿारनि ॿारे वेंदासीं त शेख हयाज़ इनक़लाबी शाइर शेख हयाज़ सिंध जो आवाज़ उन सां गॾु शाइरनि में ॿ क्वालिटी थींदियूं आहिनि छो त सूंहं परस्तर थींदा आहिनि सच परस्तर थींदा आहिनि उन करे शेख हयाज़ सिंध जे हुस्न जो शाइर सिंध जे सूंहं जो शाइर थी माक वसे मैं खाने पे शेख हयाज़ चए थो थी माक वसे मैं खाने ते के रिंद कड़ो कुड़काइन था कुछ बाट गहर मां छिरकन था ऐं जाम झले वा जाए मूं सुहिणा तुंहिंजी साख खई मूं सुहिणा तुंहिंजी साख खई ऐं लोई तुंहिंजी लाख हई से कायर ॿिए के गुड़म मंझां जे प्रीत करे पछताइनि जेको माण्हू इश्क कंदो आहे उहो कीअं पछताईंदो इश्क में त कुर्बानी ॾिबी आहे जे भिटाई चयो आहे त सिसी नेज़े पांड उछल त अध थी बाबा इश्क करी ऐं चई त खुआरी न थींदी मरणो कोन पवंदो पोइ त उहो आशिक़ त कोन चए उन करे असांखे इश्क जी वाट ॾसी आहे शेख हयाज़ ऐं शेख हयाज़ जेको आहे उन जे जज़्बे उन जे विलविले सिंध जे नौजवाननि में तहरीक बर्पा करे छॾी जो हिते जे आमरनि खे जे हिते जे हाकिमनि खे कामरेडनि चमाट हुयूं जेके वक़्त जा हुकुमरान ऐं उन्हनि चयो त तव्हांजी चमाट सही असीं ग़लति जा खुदा खान थी इम्कान में का ॻाल्हि सा आहे इंसान में इश्क तुंहिंजो अयाज़ आहे इंसान सां हू चवनि था तूं नाही ईमान त हुन सॼी जी सॼी इंसान जी ॻाल्हि कई त सभु कुझु इहो आहे जेको हिन सोसाइटीअ खे हिन समाज खे तब्दील करे थो हुन तमामु घणो मवाद ॾिनो आहे असांजे लाइ किताब लिखियईं किताबनि ते बंदिशूं कयूं ऐं उन्हनि खे खणी उन माण्हुनि खे सुजाॻ कयो अॼु शेख हयाज़ जो फ़लसफ़ो अॼु शेख हयाज़ जी शाइरी सिंध जे माण्हुनि जी रहनुमाई कंदी सिंध जे माण्हुनि जी रहबरी कंदी उन करे आऊं सिंध जे अदीबनि खे सिंध जे नौजवाननि खे अपील कंदुसि त ही जेको अॼु असीं जंहिं घुट ऐं बूसट वारे माहौल में असां ते जेके कारा ककर ऐं बादल छाया आहिनि उन मां वाहिद हल जेको आहे उहो आहे शेख हयाज़ शाइरी नीर टोड़े निकिरी वेंदी थारे लीतो थाने मां तोखे जे धप अचे थी तुंहिंजे दाणे दाणे।